थी सघे, ॿी का शइ हिन में आहे न जेका असां सॉल्व कयूं। ठीकु आहे, वरी मां रिपीट कयां थो, असांखे दर्जो मिलियल हुयो, इन में 3 वेरिएबल हुया, हिकु एक्स, हिकु वाई, हिकु ज़ेड। हिते एक्स मां मुराद आहे एक्स क्यूब हुयो, ऐं हे वाई हुयो, ऐं हे ज़ेड स्क्वायर हुयो। असां छा कयोसीं, पहिरियों वंड वारे खे कट में कन्वर्ट कयोसीं, मथियों दर्जो सॼो ईअं रखियोसीं। वरी छो जो करे हे ॿई ज़रब में हुया, इन्हनि खे अलॻि अलॻि करे फर्दर जोड़ में रखियोसीं। ठीकु आहे, वरी उन खां पोइ असां ॾिठोसीं त हिननि में पावर हुयो, त उन्हनि पावर्स खे असां कोएफिशिएंट में खणी आयासीं। हे असांजो छा आहे, आंसर आहे। अञा हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल करे ॾेखारियां थो, पोइ तव्हां लाइ आसान थी वेंदो। अच्छा, इहो असां कंदा छो आहियूं, इहो असां इन करे कंदा आहियूं, तव्हां हिते ॾिसी सघो था त हीअ हिकिड़ी टर्म आहे, हिकिड़ी टर्म मुराद आहे हिकिड़ो लॉग लॻल आहे सभिनी सां, यानी एक्स वाई पावर बेस सभु हेॾे पाण में थियल आहिनि, लॉग हिकिड़ो ई आहे। असां हिनखे एक्सप्रेस कंदा वेंदा आहियूं। हाणे हिते ॾिसो घणा लॉग अची विया, एक्स जो अलॻि लॉग अची वियो, वाई जो अलॻि अची वियो, ज़ेड जो अलॻि अची वियो। इनखे तव्हांखे चयल हूंदो एक्सप्रेस द फॉलोइंग लॉगरिथम टर्म्स इन टर्म्स ऑफ एक्स वाई ज़ेड, जेके बि वेरिएबल हूंदा उन्हनि जे टर्म्स में असां अलॻि अलॻि लॉग में खणी आयासीं। अॻिते हली वरी हिन जो रिवर्स प्रोसेस हूंदो आहे, जीअं हूंदो आहे न साइंटिफिक नोटेशन मां जेको आहे सो ऑर्डिनरी फॉर्म में, ऑर्डिनरी फॉर्म मां साइंटिफिक नोटेशन में, या जेको आहे सो लॉगरिथमिक फॉर्म में चेंज कयो, वरी चयल हूंदो वापसि लॉगरिथम मां वापसि जेको आहे सो एक्सपोनेंशियल फॉर्म में चेंज कयो। सो हिते बि हिन खे चयल हूंदो एक्सप्रेस। हाणे एक्सप्रेस जो मतिलबु हूंदो आहे खोले करे लिखणु, असां अलॻि अलॻि लॉग में खणी आयासीं। अॻिते हली वरी असांखे हीअं ॾिनल हूंदो, हाणे असां रिवर्स प्रोसेस कंदासीं। कीअं, जोड़ वारे खे वापसि ज़रब में खणी वेंदासीं, लॉग घटाईंदा वेंदासीं, ॿिनि मां हिकिड़ो लॉग ठही वेंदो, वरी कट आहे त वरी उनखे छा में खणी वेंदासीं, वंड में। इहो पाण नेक्स्ट वीडियो में सिखंदासीं। हली अञा हिकिड़ो हिन जो ॿियो एग्ज़ाम्पल करे ॾिसूं था। अच्छा, ॿिए दर्जे जे लाइ असां वेंदासीं, जीअं हाणे पहिरियों नंबर हल कयोसीं एक्सरसाइज़ नंबर 3.3 में। हाणे हिन जो नंबर 2 हल कंदासीं। नंबर 2 जो दर्जो छा आहे, लॉग ऑफ अंडर रूट एक्स वाई स्क्वायर ज़ेड। मां इहो दर्जो हिते लिखी थो वठां, असांजो दर्जो आहे लॉग, हाणे बेस हिन जो छा आहे, ए आहे। ठीकु आहे, अंडर रूट एक्स वाई स्क्वायर ज़ेड। हाणे पहिरियों तव्हांखां मां पुछां थो त हिन में घणा वेरिएबल यूज़ थियल आहिनि। हिन में 3 वेरिएबल आहिनि, एक्स वाई ज़ेड, हे बेस आहे। ठीकु आहे, हिननि जो असांखे लॉग लहणो आहे 3 आहिनि। सो असां इहो अंडरस्टूड आहे त लॉग 3 दफ़ा ईंदो, एक्सप्रेस करिणो आहे न, खोले लिखणो आहे। हाणे सभिनि खां पहिरियों त ॾिसो असां लॉग बेस टू बेस ए, हाणे जेको अंडर रूट आहे इनखे तव्हां हीअं बि लिखी सघो था, एक्स वाई स्क्वायर ज़ेड। ठीकु आहे, 1/2। हाणे तव्हांखे मां जेकॾहिं नंबर में सम्झायां त जॾहिं बि कंहिं जो नंबर जो अंडर रूट ॻोल्हणो हूंदो आहे, मिसाल असांखे चयल आहे 36 जो अंडर रूट ॻोल्हियो, हीअं हूंदो आहे न, तव्हां इनखे ईअं लिखो या 36 ऐं इन जो पावर ॾियो 1/2, ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे, पावर ॾियोसि घणो, 1/2, ॻाल्हि साॻी आहे। हीअं लिखो या हीअं लिखो, ॻाल्हि साॻी आहे। इनखे अंडर रूट जेको हूंदो आहे, स्क्वायर रूट या ॿियो मूल, उनखे तव्हां हिन तरीक़े सां बि लिखी सघो था। सो असां हिनखे इन तरीक़े सां कन्वर्ट कयोसीं। हाणे छा जो करे हे मथां हिन जो पावर आहे, यानी कि एक्स वाई स्क्वायर ज़ेड, टिनि जे मथां हे पावर आयल आहे, कहिड़ो 1/2। जे मथां पावर 2 हुजे हा त असां छा कंदा आहियूं, जेको पावर हूंदो आहे उनखे कोएफिशिएंट में खणी ईंदा आहियूं न। हाणे हिनखे असां शिफ्ट कंदासीं ओ हेॾे। ठीकु आहे, माना अॻ में मथियों तालो खोलबो आहे न, अॻ में हे मथियों तालो खोलींदासीं त हे 3 आज़ादु थी वेंदा। हाणे इहो हेॾे अची वेंदो त असांजो छा थी वेंदो, 1/2 लॉग बेस ए। हाणे हे छा थी वेंदो, एक्स वाई स्क्वायर ज़ेड। हाणे इहो ॾिंगी हिते इन करे ॾिनी आहे त जीअं असांखे ख़बर पए त लॉग टिनी सां अटैच्ड आहे। ॾिंगी न ॾींदासीं त सिर्फ़ु एक्स जो लॉग थी वेंदो। ठीकु आहे, जीअं असांखे ख़बर पए त लॉग एक्स सां बि, वाई सां बि ऐं ज़ेड सां बि अटैच आहे। अहिड़ी तरीक़े सां 1/2 जेको आहे उहो बि हिननि टिनि सां अटैच थियल आहे। हाणे असां छा कंदासीं, नेक्स्ट रूल असां जेकॾहिं ॾिसूं, असां इनखे वॾो करे खोलणो आहे न, असां ॾिसंदासीं त एक्स वाई ऐं ज़ेड 3 पाण में ज़रब में आहिनि। ऐं असांखे ख़बर आहे जॾहिं बि का शइ ज़रब में हूंदी आहे, असां उनखे छा में कन्वर्ट कंदा आहियूं, जोड़ में कन्वर्ट कंदा आहियूं। सो 1/2 लॉग बेस ए, हाणे एक्स जो लिखंदासीं। ठीकु आहे, वरी प्लस ॾींदासीं, वरी जीअं तव्हांखे चयमि लॉग अलॻि अलॻि कंदासीं 1/2। हाणे ॾिसो जीअं मां तव्हांखे चयमि त हे सॼो कॉमन आहे, टिनी सां अटैच थींदो, एक्स वारे सां बि अटैच थींदो, वरी वाई सां बि, वरी ज़ेड सां बि। ठीकु आहे, 1/2 लॉग ऑफ बेस ए टू वाई स्क्वायर, वरी लॉग प्लस ॾींदासीं। हाणे सिर्फ़ु असां छा कयोसीं, जेका ज़रब हुई उनखे जोड़ में कन्वर्ट कंदा था वञूं, ऐं लॉग अलॻि अलॻि लिखंदा था वञूं। लॉग ऑफ बेस ए, सॉरी 1/2 ॾींदासीं, 1/2 लॉग ए, ऐं छा थी वेंदो, ज़ेड थी वेंदो। वरी मां रिपीट कयां थो, असांखे दर्जो अंडर रूट में ॾिनल हो, इनखे मां चेंज करे 1/2 पावर जी सूरत में लिखियुमि। तव्हांखे ॿुधायमि त तव्हां अंडर रूट जॾहिं बि हुजे त उनखे तव्हां हिन सूरत में लिखी सघो था। हाणे जेको इहो असांजो पावर अची वियो, इहो छो जो करे टिनी जे मथां हुयो, इनखे असां जान छॾाईसीं, इनखे हेॾे खणी आयासीं। ठीकु आहे, हाणे छो जो करे हे ॾिंगी जे ॿाहिरों पियो आहे सॼो, त इहो टिनि जो मुश्तरका विरसो आहे, यानी कि एक्स सां बि 1/2 लॉग ए लॻंदो, वाई सां बि लॻंदो, ज़ेड सां बि लॻंदो। सिर्फ़ु कमु इहो करिणो आहे त ज़रब जी जॻह ते असां विच में जोड़ ॾींदासीं। जो असां पढ़ी आया आहियूं त लॉग एम इंटू एन, हिते ॾिंगी ॾिनल हुई, ॾिसो इहो लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ
एन में चेंज थी वेंदो आहे। सो असां हिननि खे अलॻि अलॻि लिखी वियासीं। हाणे असां ॾिसंदासीं त ॿी कहिड़ी शइ आहे जंहिंखे असां चेंज करे सघूं था। ॿियूं सभु ख़ाली आहिनि, यानी की ज़रब वारो जेको हुयो उहो ज़रब बि ख़तमु करणी हूंदी आहे, वंड बि पावर बि ख़तमु करिणो हूंदो आहे। सो असां जेको मथों पावर हुयो उहो त ख़तमु कया त हेॾे खणी आयासीं, ज़रब उहा बि ख़तमु कईसीं जोड़ में। हाणे असां ॾिसंदासीं एक्स जे मथां पावर 1 आहे, उहो हेॾे खणी वञण जी ज़रूरत न आहे। ज़ेड बि ख़ाली आहे, ख़ाली में मुराद 1 आहे। सिर्फ़ु वाई जे मथां पावर 2 आहे, सो इहो खणी वेंदासीं। हाणे इहो काॾे खणी वेंदासीं, हिन जे कोएफिशिएंट ते। इन सभिनि जे साम्हूं खणी वञो न, हाणे टई अलॻि अलॻि लॉग ठही विया आहिनि, त हाणे हिन लॉग जो जेको मुंड वारो आहे हिते खणी वेंदासीं। सो हे 1/2 लॉग ऑफ ए एक्स, इहो ईअं ई सेम रहंदो, छो जो हिन में वधीक का बि गुंजाइश न आहे। हाणे सिर्फ़ु हिते छा थींदो, जेको हे 2 आहे हिन जे पावर में इहो हेॾे अची वेंदो, हिते वेंदो 2/2, ठीकु आहे, ऑफ लॉग ए वाई प्लस 1/2 लॉग ऑफ बेस ए टू ज़ेड। हाणे 2 सां कैंसिल थी वेंदो, हिते 1 बचंदो, लिखण जी ज़रूरत न आहे। सो कटे सटे असांजो थी वेंदो 1/2 हे दर्जो सेम लिखंदासीं, लॉग बेस ए टू एक्स प्लस लॉग ऑफ वाई टू बेस ए वरी प्लस 1/2 लॉग बेस ए टू ज़ेड। हे तव्हांजो छा आहे आंसर आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। पहिरियों तव्हांखे मां इहा सजेशन ॾियां थो, जेको मां हे सॉल्व कयो आहे पहिरियों नंबर एज़ इट इज़ तव्हां पहिरियों नंबर वरी सॉल्व करे ॾेखारियो। एक्सरसाइज़ ॾिसो, चङी तरह सम्झो। सिंपली पहिरियों हिते वंड छॾाईंदो, ॾिसो हिते पावर ओवरऑल सभिनि जे मथां न आहे। जेकॾहिं हिते होल पावर हुजे हा न, मिसाल वठूं था हीअं 3, त अॻ में तव्हां हिन जो होल पावर छॾियो आहे, हिनखे हिननि खे अनलॉक कयो आहे त जीअं आज़ादु थी वञनि। हाणे आहे न, सो अॻ में तव्हां वंड छॾाईंदो, यानी की वंड में छा कंदो, इन्हनि खे जीअं मां तव्हांखे सम्झायमि त हिननि मथियुनि जी जेको आहे सो लॉग अलॻि ठाहींदो ऐं हेठियुनि जी जेको आहे उन मां कट कंदो। पोइ वरी मथियां पाण में ज़रब में 100 आहे, त वरी इन्हनि खे अलॻि अलॻि जोड़ में लिखंदो। पोइ वरी इन्हनि जा जेके पावर आहिनि उहे कोएफिशिएंट में खणी वेंदो। पहिरियों इहो सॉल्व कयो, उनखां पोइ हे ॿियो नंबर सॉल्व कयो, उनखां पोइ हिननि एक्सरसाइज़िस खे सॉल्व कयो, ठीकु आहे। त पोइ पाण वरी नेक्स्ट सिखूं था, जेकॾहिं तव्हांखे एक्सप्रेस्ड फॉर्म में हुजे, जीअं हिन में तव्हांखे मिलियल आहे अलॻि अलॻि फॉर्म में। हाणे रिवर्स प्रोसेस करे हिनखे हिकिड़े लॉग ताईं कीअं खणी ईंदासीं, हे लिखियलु आहे न, रिड्यूस ईच ऑफ द फॉलोइंग इन अ सिंगल टर्म, हिकिड़ी टर्म ताईं या हिकिड़ी लॉग ताईं खणी ईंदासीं वापसि।